नाज़रीन सिंधड़ी में रिपोर्ट करे पियो फ़कीर दिलबाग नकल सिंधड़ी बरसां ॻोठ फ़कीर हाजी बिशाम बिरोही आला हज़रत पीर साईं शाह मर्दान शाह शितधणी जे यौम विसाल जे हवाले सां तक़रीर मुनक़िद। सईद शाह मर्दान शाह शितधणी मुल्क में क़ौम लाइ कयल ख़िदमतूं क़ाबिल तारीफ़ आहिनि। मुक़र्रिरीन सियासत में मशहूर आला पाईअ जे किरदार जी हैसियत रखंदड़ किंग मेकर अज़ीम अॻवान हज़रत पीर साईं शाह मर्दान शाह शितधणी जे यौम विसाल जे हवाले सां उर्स मुबारक निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां फ़कीर हाजी बिशाम बिरोही जे आसन में पान चौके जे हुजमायत फ़कीरन खान मोहम्मद बिरोही फ़कीर मोहम्मद उस्मान बिरोही फ़कीर मोहम्मद जान बिरोही ॻोठणनि तरफ़ां मल्हायो वियो। पीर साईं शाह मर्दान शाह शितधणीअ जो हिन मुल्क वतन अज़ीज़ लाइ ॾिनल क़ुर्बानियूं कंहिंखां गुझियूं न आहिनि। ख़ुसूसी किताब आलम दीन मोहम्मद नदीम अतारी पंहिंजे किताब में चयो त आला पीर हज़रत पीर साईं शाह मर्दान शाह शितधणीअ जो हिन वतन अज़ीज़ लाइ ॾिनल क़ुर्बानियूं कंहिंखां बि गुझियूं न आहिनि। हिन आली शान उर्स मुबारक जे प्रोग्राम जी सदारत अब्दुल रशीद खलीफ़ो वली मोहम्मद पहोड़ करे रहिया हुआ, जॾहिं त सिंध जो सदा मलूक सुघड़ फ़कीर मोहम्मद हिंगोरो सुहिणे अंदाज़ में मुनक़बत ॿुधाए वेठल हुर मुजाहिद ते वजद तारी करे छॾी। मोहम्मद वारिस बिरोही सिकंदरी फ़कीर तारिक बिरोही सिकंदरी फ़कीर हादी बख्श बिरोही सिकंदरी फ़कीर ज़काला बिरोही सिकंदरी नात मक़बूल मौलवी शरीफ पढ़िया, जॾहिं त हिन उर्स मुबारक जी महफ़िल में फ़कीर मुराद अली खलीफ़ो मोहम्मद रमज़ान पहोड़ हबीबुल्ला पहोड़ बशीर अहमद पहोड़ फ़कीर खान मोहम्मद बिरोही फ़कीर मोहम्मद जान बिरोही फ़कीर फ़ाइक बिरोही खुदादाद बिरोही फ़कर रियाज़ बिरोही ऐं हुर जमायत पाड़ेसरनि साफ़ इन वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं उर्स शरीफ़ में आयल जमायत लाइ लंगर जो पिणु बंदोबस्तु थियो हो। आख़िर में वतन अज़ीज़ प्यारे पाकिस्तान ऐं पाक फ़ौज लाइ ख़ुशी दुआऊं पिणु घुरियूं वयूं। आला शान उन्नड़ चया है अरबिन जान मोहम्मद जान मलद घोरिया घोर कबीर दा बिठाऊं वे से वगड़ा अदा तद यजीजन पुठा